नारंगियूं सियारे जी मौसम जो अहिड़ो मेवो आहिनि जेके न रुॻो वणंदड़ पर सिहत लाइ बि केतिरनि ई फ़ाइदनि वारियूं आहिनि। शायदि कंहिंखे ख़बर न हुजे पर नारंगियुनि खे सियारे जे मेवनि जो बादशाह मेवो चयो वेंदो आहे। नारंगियुनि या माल्टे में 66% कैलोरीज़, 86% पाणी, 1 ग्राम खां मथे प्रोटीन, 15 ग्राम कार्ब्स, 12 ग्राम मिठाण, 3 ग्राम फाइबर, 92% विटामिन सी, 9% फोलेट, 5% कैल्शियम ऐं 5% पोटाशियम मौजूदु हूंदो आहे, जॾहिं त उन्हनि में फैट जो मिक़दारु मौजूदु ई नाहे। इहो ई सबबु आहे त उहे माण्हूअ जी सिहत लाइ तमामु घणियूं फ़ाइदेमंद आहिनि। अॼु असां नारंगियुनि जा अहिड़ा 8 फ़ाइदा ॿुधाईंदासीं जिन खे ॿुधण खां पोइ हर को नारंगियूं खाइणु शुरू करे छॾींदो। नंबर 1, वज़न में लात। वधियल वज़न माण्हूअ लाइ मुख़्तलिफ़ मसइलनि ऐं बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे। इहो ई सबबु आहे जो उहे मुख़्तलिफ़ टोटका इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। अहिड़े माण्हुनि लाइ नारंगी बहितरीन चूंड थी सघे थी, छो त उहा थोल घटाइण जे हवाले सां वॾी मददगार साबित थींदी आहे। नंबर 2, कैंसर खां बचाव। कैंसर हिकु अहिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे जंहिंजो नालो ॿुधण सां ई माण्हू जा लिङ कांडारजी वेंदा आहिनि, पर नारंगियूं खाईंदड़ माण्हुनि में इन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियण जा ख़तरा तमामु घटिजी वेंदा आहिनि। नंबर 3, कब्ज़ीअ जो ख़ात्मो। कब्ज़ी खे बीमारियुनि जी माउ चयो वेंदो आहे, जेका आम तौर ते तिर्ज़े ज़िंदगी जे करे बि थींदी आहे, पर जेकॾहिं नारंगियुनि या माल्टे जो लगातार इस्तेमालु कयो वञे त तव्हां इन मर्ज़ खां बि बची सघो था, जेको केतिरियुनि ई बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे। नंबर 4, हाज़मे जो निज़ाम। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे मादे या कंहिं ॿिए सबब जे करे हाज़मे जो मसइलो थी पवे त हुन जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी आहे, पर नारंगियूं खाइण वारे माण्हुनि खे अहिड़ो को बि मसइलो नाहे थींदो जंहिंजे करे उन्हनि जो हाज़मो ख़राब थिए। नंबर 5, महारुनि जा मसइला। केतिरनि ई माण्हुनि खे कमज़ोर हुजण जे करे ॾंदनि ऐं महारुनि मां रत वहंदी रहंदी आहे, जेको अमल उन्हनि लाइ परेशानी ऐं शर्मिंदगीअ जो सबबु बणिजी वेंदो आहे। पर नारंगियुनि में विटामिन सी जे झझे मिक़दार जे करे उन्हनि जो इस्तेमालु महारुनि मां रत वहण खे बंदि करे महारुनि ऐं वात जी सिहत बहितर बणाईंदो आहे। नंबर 6, कोलेस्ट्रोल ऐं हाई ब्लड प्रेशर जो मसइलो। नारंगियूं न रुॻो चमड़ी ऐं ॿियनि मसइलनि पर वधीक कोलेस्ट्रोल ऐं ब्लड प्रेशर जे लाइ बि तमामु बहितर हूंदियूं आहिनि। रोज़ जे बुनियादनि ते नारंगियूं खाइण सां ब्लड प्रेशर खे बरक़रार रखी सघिजे थो। नंबर 7, जिस्म मां ज़हरीले मादनि जी नेकाली। रोज़ जे बुनियादनि ते माल्टो या नारंगियूं खाइण सां जिस्म में मौजूदु ज़हरीला मादा ख़ारिज थी वेंदा आहिनि ऐं रत साफ़ थींदी आहे। न रुॻो एतिरो पर नारंगियुनि जो इस्तेमालु क़ुव्वत मुदाफ़ियत खे बि मज़बूत बणाईंदो आहे। इहो ई सबबु आहे त डॉक्टर सियारे जी मौसम जे मेवनि वारी फ़हिरिस्त में नारंगियुनि खे सभ खां पहिरें नंबर ते रखंदा आहिनि। नंबर 8, रंग भूरो करणु। भूरो रंग करणु त सभु कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे। सियारे जी मौसम में ख़ुश्की जे करे माण्हू मुख़्तलिफ़ क्रीमूं इस्तेमालु करे पंहिंजे चहिरे ऐं ॿी चमड़ीअ खे सिहतमंद बणाईंदा रहंदा आहिनि। अहिड़े मक़सदनि लाइ नारंगीअ जो इस्तेमालु बि तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। नारंगियूं खाइण सां चहिरे तां दाग़ धॿा ख़तमु थियण समेत चहिरे ऐं ॿी चमड़ी में ख़ूबसूरती अची वेंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk